पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दादू सां ताल्लुक़ रखंदड़ MNA रफ़ीक अहमद जमाली पारां मिलियल मांझांदे जी दावत में शिरकत कई आहे। इस्लामाबाद में PP MNA रफ़ीक अहमद जमाली पारां पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मांझांदे जी दावत ॾिनी वई, जंहिंमें PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, शाहजहा मरी, सैयद मोहम्मद शाह समेत ॿियनि पार्टी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। PP MNA रफ़ीक अहमद जमाली तरफ़ां मिलियल मांझांदे जी दावत में बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ समूरनि MNAs खे बेइतमादी रिथ बाबति अहम हिदायतूं पिणु जारी कयूं। इन मौक़े ते PP MNA रफ़ीक अहमद जमाली चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हर चूंडियल नुमाइंदो पंहिंजी क़यादत सां जबल जियां मज़बूत ऐं अटल बीठल आहे। खेसि यकीन आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि अंदरि मुल्क खे बुख ऐं बदहाली जे वर चाढ़े अवाम जो जीअण जंजाल बणाईंदड़ सिलेक्टेड हुकूमत खां अवाम खे छुटकारो ॾियारियो वेंदो ऐं अवामी हुकूमत क़ाइमु करे मुल्क जे माण्हुनि खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम कयो वेंदो। HS TV न्यूज़, इस्लामाबाद।